सिंध जे 3 वॾनि बैराजनि में पाणी जी शदीद खोट। इंचार्ज कंट्रोल रूम सखर मूजिबि सखर ऐं गुडू बैराज जे केतिरनि ई कैनालनि में पाणी जी शदीद खोट सबबि पाणी जी फराहमी मुतासिर थी रही आहे। इंचार्ज कंट्रोल रूम मूजिबि सखर, गुडू ऐं कोटड़ी बैराज खे 40% पाणी जी घटि फराहमी थी रही आहे। मथाही इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो शुरू न थियो आहे, सूरतहाल वधीक ख़राब थी वेंदी ऐं पाणी जो सख़्त बहिरान पैदा थींदो। इंचार्ज कंट्रोल रूम सखर बैराज जो वधीक चवणु हो त अगरि पाणी जे बहिरान जो इहो सिलसिलो जारी रहियो त सिंध जा फसल तबाह थी वेंदा ऐं आबादगारनि खे सख़्त नुक़सान थींदो। जॾहिं त होॾांहुं माहौलियात जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़ेरे ज़मीन पाणी लाइ पंपिंग में वॾो इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं ते सिंध हुकूमत खे सख़्त परेशानी आहे। ज़ेरे ज़मीन पंपिंग जे इज़ाफ़े सबबि ज़मीन जो पाणी तेज़ी सां नाक़ाबिले इस्तेमाल थी रहियो आहे। लाड़ वारनि इलाइक़नि में ज़मीन जो पाणी फिरी वियो आहे, जंहिं सबबि माण्हुनि खे पीअण जे पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई आहे।